अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ में भलीकार माया गज़ाला। अब सभ खां पहिरियां हिकु नज़र हेडलाइंस ते। सिंध जी आपाशी खाते इरसा पारां सिंध ॾांहुं वधीक पाणी छॾण वारी दावा खे रद्द करे छॾियो। सूबाई वज़ीर सुहेल अनवर सियाल जो चवणु आहे त इरसा जी दावा तॾहिं मञींदासीं जॾहिं पाणी सिंध जी हदुनि में दाख़िल थींदो। अञा सिंध में पाणी नाहे पहुतो। गुडू वटि 65%, सखर वटि 35% ऐं कोटड़ी वटि 60.2% पाणी जी खोट आहे। पाणी चोरी बाबति ग़लति इल्ज़ाम हया पिया वञनि। बिलावल भुट्टो, फरियाल टालपुर ऐं मुंहिंजी ज़मीनुनि खे पाणी नाहे मिलियो, अहिड़ो तासुर ॾियणु ग़लति आहे। गोटकी फीडर जो पाणी कंहिं ख़ासि माण्हू लाइ नाहे। असीं पीअण जो पाणी फ़राहम करण खे पहिरीं अवलीन तरजीह ॾेई रहिया आहियूं। पाकिस्तान ऐं ताजिकिस्तान वापार, सीड़पकारी, दिफ़ा, सकाफ़त, तालीम, टेक्नोलॉजी, तवानाई समेत 12 मुआहिदनि ते सहियूं करे वरितियूं। वज़ीर आज़म इमरान ख़ान जो चवणु आहे त ॿई मुल्क गॾियल चैलेंजिस खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। अफ़गानिस्तान में अमुन न थियो त पाकिस्तान में दहशतगर्दी वधी वेंदी। इस्लामोफोबिया सबबि दुनिया खे इस्लाम जी हक़ीक़त खां परे रखियो पियो वञे। ताजिक सदर इमाम अली रहमान चयो आहे त पाकिस्तान ख़िते जो अहम मुल्क आहे। दहशतगर्दी जे ख़ात्मे लाइ समूरनि मुल्कनि खे क़दम खणण जी ज़रूरत आहे। अफ़गानिस्तान में अमुन ख़िते में अमन सां मशरूत आहे। पाकिस्तान सां टेक्नोलॉजी समेत ॿियनि शोबनि में सहकार जारी रहंदो। कराची जे डिफेंसी ख़याबान शुजात में ड्रामे जी शूटिंग दौरान सिक्योरिटी गार्ड जी फायरिंग 7 ॼणा ज़ख़्मी। पुलिस सिक्योरिटी गार्ड खे गिरफ़्तार करे वरितो। पीटीआई हुकूमत खे 1000 ॾींहं मुकमल थी चुका आहिनि। इमरान ख़ान 100 ॾींहनि में तब्दीलीअ जो वाइदो कयो हो, पर 3 सालनि दौरान हुकूमत तब्दीली जे नाले ते मुल्क जी तबाही कई। 3 सालनि दौरान मुल्क जी तबाहीअ जो हिसाब केरु ॾींदो? गुड गवर्नेंस जे दावेदारनि मुल्क ते कर्ज़ चाढ़े छॾियो आहे। सिंध हुकूमत जे तर्जुमान मुर्तज़ा वहाब जी कराचीअ में प्रेस कॉन्फ्रेंस। मुस्लिम लीग नून इमरान ख़ान हुकूमत जी मुआशी पॉलिसियुनि खे अवाम दुश्मन करार ॾेई छॾियो। मिफ्ता इस्माइल जो चवणु आहे त तेल, बिजली ऐं गैस जा अघ वधण सबबि महांगाई में बेपनाह इज़ाफ़ो थियो आहे। हारी ऐं मज़दूर खे इमरान ख़ान मारे छॾियो आहे। हिन वक़्तु 85 लख पाकिस्तानी बेरोज़गार आहिनि। 50 करोड़ ॿार बुखिया सुम्हनि था। अवाम जो जीअण जंजाल थी वियो आहे। बिजलीअ जे अघनि में मजमूई तौरु 40% वाधि थी चुकी आहे। 3 सालनि में पाकिस्तान खे 13,000 अरब जो कर्ज़ी बणायो वियो आहे। सूबनि खे हिसो ॾियण खां पोइ हुकूमत खे मुल्क जे दिफ़ा लाइ बि कर्ज़ वठणो पवंदो। नेप्रा बिजली अघनि में 43 पैसा फ़ी यूनिट घटिताईअ जी मंज़ूरी ॾेई छॾी। नेप्रा चेयरमैन जो चवणु आहे त अप्रैल जे फ्यूल प्राइस एडजस्टमेंट तहत फ़ी यूनिट बिजली 43 पैसा सस्ती थींदी। मुल्क में कोरोना वायरस जा हाञा जारी। वायरस विघे वधीक 80 मरीज़ फौत। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 1843 नवां केस रिपोर्ट। कोरोना केसनि जी आकारी शरह 3.90% रही। ख़ैबर पख्तूनख्वा में कोरोना जे आकारी केस जी शरह 3% ताईं पहुची वई। सिंध में पाणीअ जी खोट बरक़रार। आबादगार तोड़े शहरी सरापा एहतिजाज। टंडोल यार में पानी जी खोट खिलाफ आबादगारनि जो एहतिजाजी मुज़ाहिरो ऐं धरणो। मीरपुर ख़ासि तौरु थरपारकर, कराची, हैदराबाद ॾांहुं वेंदड़ ट्रैफ़िक मुअतल रही। डिप्टी कमिश्नर जे नोटिस खां पोइ आपाशी अमलदार धरणे वारे हंधि पहुची विया। आबादगारनि ख़ातिरीअ खां पोइ धरणो ख़तमु करे छॾियो। इंतिज़ामिया पुछड़ी में पाणी पहुचाइण लाइ 10 ॾींहनि जी मोहलत घुरी वरिती। कंडियारो भरिसां कचे वारे इलाइक़े बकरी वेझो नौजवान राहिब कलहोड़ो जो वण में टंगियल लाश हथायो। वारसनि जो चवणु आहे त नौजवान जे जिस्म ते तशदुद जा निशान मौजूदु आहिनि। ख़दशो आहे त खेसि क़त्ल करे लाश वण में टंगियो वियो आहे।
खानपुर महर भरसां पीर बरी वारे इलाके में बोजदार बिरादरी जी बिंदुरन में जेड़ो नौजवान कत्ल। जेड़े दौरान लठियों लगने सबब जमीर बोजदार मारजी वियो। दुरियन में छिकताण बरकरार। चक भरसां गोठ बोरडे में बसर पटण तां जागीराणी सेठार बिरादरी जी बिंदुरन में जेड़ो लठियों ऐं कुहाड़ियों लगने सबब 13 ॼणा ज़ख्मी, अस्पताल मुंतकिल। बावड़ो भरसां गोठ हाजी अब्दुल गफूर सोलंगी जो रहवासी नौजवान खादिम हुसैन सोलंगी कराची में रोड हादसे में फौत थी वियो। काज़ी अहमद में क़ौमी शाहराह ते कार जे टक्कर में वाटड़ू औरत फौत थी वई। फौती जी सुञाणप हमीदा कोरी तौर थी।